सवाल कयो वियो आहे त अगरि को माण्हू जुमे जो ख़ुतबो न ॿुधो उन जी जुमे जी नमाज़ थी वेंदी या न। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जंहिं शख़्स जुमे जो ख़ुतबो न ॿुधो ऐं नमाज़ में शामिलु थियो आहे त उन जी नमाज़ थी वेंदी ऐं उन जे सवाब में बसि कमी ईंदी, ॿियो कुझु फ़र्क़ु नमाज़ ते न पवंदो। ईअं आम किताबनि में आहे। ॿियो सवाल आहे त जुमे जी नमाज़ लाइ केतिरनि माण्हुनि जो हुजणु लाज़िम आहे। इमाम खां अलावा 3 जमायती हुजनि त जुमे जी नमाज़ थी वेंदी। जीअं फतावा शामी जे अंदरि आहे त अल जमाअतो व अक़ल्लुहा सलासतो रिजालिन। पाण फ़रमाइनि था त जमायत इमाम खां अलावा 3 मर्द हुजनि त जुमे जी नमाज़ थी वेंदी। ऐं टियों सवाल इहो आहे त जंहिं मस्जिद में 5 वक़्त नमाज़ जमायत न थींदी हुजे उन मस्जिद में जुमो थी सघे थो या न। जुमे जे सही थियण जे लाइ मस्जिद जो हुजणु ज़रूरी न आहे। मस्जिद खां ॿाहिरि मैदाननि में बि जुमो थी सघे थो, पर शर्त आहे त शहर हुजे या शहर जो पस गिरदाई फिनाए शहर हुजे। जीअं अल मफ़सूद लिसरख़्सी में आहे त वलो ख़रजल इमाम यौमल जुमअते इलल इस्तिस्क़ाए व ख़रज मअहू नासुन कसीरुन। पाण फ़रमाइनि था त जेकॾहिं को शख़्स जेकॾहिं इमाम जुमे जे ॾींहुं निमाज़ इस्तिस्क़ा जे लाइ निकितो ऐं उन सां गॾु कसीर तइदाद में माण्हू बि निकिता, व ख़लफ़ इंसानन फ़सल्ला बिहिम फ़िल मस्जिदिल जामिअ। पाण फ़रमाइनि था त इमाम पंहिंजो ख़लीफ़ो पंहिंजो नाइब मस्जिद में मुक़ररु करे वियो जुमो पढ़ाइण जे लाइ। वसल्ला हुआ बिमन मअहुल जुमअत फ़िल जब्बानते। पाण फ़रमाइनि था त इमाम ॿाहिरि निकितो मस्जिद खां शहर खां फिनाए शहर में आयो ऐं उते पाण ऐं जमायत सां गॾु जुमो अदा कयाई फ़िल जबान ते। इन जो तर्जुमो आहे त मैदान जे अंदरि जुमो अदा कयाई। वहु अला ग़लवतिन मिनल मिस्र। ऐं उहो जेको मैदान आहे शहर खां तक़रीबन 300 या 400 हथ परे आहे। फ़सलातुल फ़रीक़ैन जाइज़ुन। त ॿिन्ही जी नमाज़ सही आहे, यानी उन ख़लीफ़े जी शहर जे अंदरि बि नमाज़ थी वेंदी ऐं हिन जी शहर खां ॿाहिरि मैदान ते नमाज़ थी वेंदी। लिअन्न फ़िनाइल मिस्र फ़ी हुक्म जौफ़िल मिस्र। हिन करे जो शहर जो पस गिरदाई शहर जो विच शुमार कयो वेंदो आहे। फ़कान हाज़ा वमा लौ सल्लल इमाम फ़ी जौफ़िल मिस्र सवान। पोइ शहर में नमाज़ पढ़े ऐं शहर खां ॿाहिरि फिनाए शहर में नमाज़ पढ़े त इन्हनि ॿिन्ही जो साॻियो हुकुम आहे। इन इबारत मां मालूम थियो त मस्जिद हुजणु शर्त न आहे, मस्जिद खां ॿाहिरि बि जुमो थी सघे थो। वल्लाहु आलम बिस्सवाब।